मां पायल बाराणी तव्हां सभी सिंधियुनि जो दिलि सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि ऐं तव्हांजो मां शुक्रिया अदा थी कयां कि तव्हां मुंहिंजे प्रोग्राम खे एतिरो प्यार ॾिनो। अॼु असीं मुलाक़ात कंदासीं हिकु अहिड़ी शख़्सियत सां जेका पंहिंजो पाण में इंस्टीट्यूशन आहे, मतिलबु सुठो कलाकार, सुठो लेखक, सुठो गायक ऐं कामयाब डायरेक्टर, प्रोड्यूसर ऐं होनहार प्रोग्राम ऑर्गेनाइजर। त अचो मुलाक़ात कयूं था एडवोकेट श्री दीपक वाटवानी जन। चवे ओ यारा दिलदारा मुंहिंजी दिल थी चवे, ओ यारा दिलदारा मुंहिंजी दिल थी चवे। अहिड़ो कुझु त कयूं असां, दिल में सभ जे रहूं असां। दिल थी चवे ओ यारा दिलदारा मुंहिंजी दिल थी चवे, ओ यारा दिलदारा मुंहिंजी दिल थी चवे, ओ यारा दिलदारा मुंहिंजी दिल थी चवे। हथ में गुलाब खणी मिलण जी वाट ते, मिलण जी वाट ते, मिलण जी वाट ते, यारनि जी यारी खणी हलूं ऊंचे घाट ते, हलूं ऊंचे घाट ते, हलूं ऊंचे घाट ते। सॼी रात मेलो घुमूं हलूं हीरा घाट ते, हलूं हीरा घाट ते। फास काई बोली बाली असां जे बि नाट ते, असां जे बि नाट ते। सदियूं जहान में थियनि ॻाल्हियूं असां जूं। दिल थी चवे ओ यारा दिलदारा मुंहिंजी दिल थी चवे, ओ यारा दिलदारा मुंहिंजी दिल थी चवे, ओ यारा दिलदारा मुंहिंजी दिल थी चवे। मां तव्हांजो स्वागत थी कयां ऐं मां ॾाढी महिरबानी थी चवां कि तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु मूंखे ॾिनो आहे। तव्हांजा हेतिरा गुण ऐं सिंधियत जी वाधारे जे लाइ जेका तव्हां हेतिरी महिनत करे रहिया आहियो, उहो जज़्बो, उहो जुनून तव्हां में कीअं ऐं किथां आहे? सो पायल जी जज़्बे जी त जेका ॻाल्हि आहे, जज़्बो हमेशह दिलि जी उमंगुनि मां, दिलि जे उत्साह मां पैदा थींदो आहे। हर इंसान जूं पंहिंजूं रुचियूं थींदियूं आहिनि, पंहिंजा शौक़ थींदा आहिनि ऐं किथे न किथे टैलेंट बि। मां त चवंदो आहियां हर उहो वॾो कलाकार जेको अॼु नाम्यारो कलाकार आहे, पोइ भले उहा हिंदी फिल्म इंडस्ट्री हुजे, सिंधी फिल्म इंडस्ट्री हुजे, रीजनल मूवीज़ हुजनि, बॉलीवुड जूं फीचर फिल्मूं हुजनि, हर वॾो कलाकार किथे न किथे दिल जे जज़्बे वटां उनखे जेके शौक़ हूंदा उहे हिकु कलाकार थियण जे लाइक़ु हूंदा, तॾहिं उहो वॾो कलाकार थियो आहे। तव्हां जेका मुंहिंजी ॻाल्हि पुछी त मूंखे इहो जज़्बो स्कूली लाइफ खां, माना ईअं सम्झो न भाई, पढ़ाईअ जो जेको अॼुकल्ह त जूनियर सीनियर अॻे 5 साल में पहिरियों दर्जो पढ़बो हुयो ऐं जीअं जीअं थोरी सम्झदारी हायर स्कूल में पहुतुसि त उते एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ थी, मतिलबु पढ़ाई सां गॾोगॾु तकरीर चटाभेटी थींदी, गीत गायन थींदो हुयो, भाषण थींदा हुआ, नाटक थींदा, नंढी नंढियूं एकांकी ड्रामास थींदा। पोइ हुन में मां पार्टिसिपेट कंदुसि। पार्टिसिपेट कंदो हुउमि त उन मुंहिंजे लिखण जे करे, ॻाल्हाइण जे करे या शौक़ सां पार्टिसिपेट कंदो हुउमि त उन मुंहिंजे अंदाज़ जे करे मूंखे अवाम जो, ॾिसंदड़नि जो, उतां जे स्टूडेंट्स जो, टीचर जो जाम हिकिड़ो सुठो प्रतिसाद मिलंदो, जाम शाबाशी मिलंदी। बस ईअं सम्झो कि शाबाशी मुंहिंजो जज़्बो वधाए छॾे। शाबाशी त अथव, चयोमांव न तव्हां इंस्टीट्यूशन आहियो पिया। ऐं ॿी ॻाल्हि दीपक जी इहो बि ॿुधो आहे कि तव्हां सिंधियुनि जा जेतिरा बि ॾिण आहिनि, नंढा हुजनि चाहे वॾा ॾिण हुजनि, तव्हां पंहिंजे ग्रुप सां गॾु मिली करे कंधे सां कंधो मिलाए धाम धूम सां ऐं वॾी चाह सां कंदा आहियो। सो स्कूली लाइफ खां कॉलेज लाइफ ते आयासीं। कॉलेज लाइफ में भी एतिरियूं ई अंदरि कॉलेज लेवल ते संस्थाऊं हूंदियूं, नंढियूं नंढियूं जेके डिपार्टमेंट्स हूंदा, सिंधी डिपार्टमेंट हूंदो, उन सिंधी डिपार्टमेंट जे अंतर्गत टीचर्स जी इंस्ट्रक्शन जे अंदरि असां ड्रामास कंदा हुआसीं। पोइ इहा ॻाल्हि वरी जॾहिं कॉलेज रूफ खां ॿाहिरि जॾहिं सॼे शहर जे स्तर ते स्टेजिस ते करणु लॻासीं, ॿियनि ग्रुप सां मिली करे, पंहिंजी ग्रुप सां जी जेको पायो वेंदो सिंधी ग्रुप असांजी संस्था जो नालो आहे, जंहिंजो पायो पियो मां तव्हांखे ॿुधायां अॼु खां लॻभॻि 25 साल अॻु। त
त इहा संस्था ठाहीसीं न, हिन में केतिरा ई मेंबर केतिरा ई कलाकार जुड़िया। त हाणे घणा मेंबर आहिनि अटकल? अॼु जी तारीख़ में लॻभॻि 200 पार्टिसिपेशन असांजे ग्रुप में आहे। 200 मतिलबु परिवार जा परिवार आहिनि। परिवार। नंढो ॿार अचे थो त हुनजी मम्मी चए थी मूंखे बि रोल खपे, हुनजो डैडी अचे थो त चए थो किथे न किथे मूंखे बि स्क्रीन ते थोरो ॾेखार। पर ॾिसो इन्हनि सभिनी हुननि जे शौक़नि सां, इन्हनि सभिनी हुननि जे रुचियुनि सां असांजी सिंधियत हले थी। जेका संस्कृति जी तव्हां ॻाल्हि कई, किथे न किथे ॾिण वार था मल्हायूं, कार्यक्रम था कयूं, अॼु हिनखे मौक़ो सुभाणे हुनखे मौक़ो, पोइ इहे प्रोग्रामनि जो जेको आहे तइदाद बि वधंदो वियो। पहिरीं सिर्फ़ु 15 अगस्त 6 जनवरी कंदा, चेटीचंड ते कंदा, वरी हर ॾिण वार खे कयोसीं। लाल लोईअ ते असांजे ग्रुप जो, असांजे बैनर जो हिकिड़ो गानो अथव जेको पंहिंजो पाण में हिकु ई गानो अथव लाल लोईअ जे त्योहार ते, जेको सिंधी समाज में पहिरीं कॾहिं हुयो ई कोन, पर असां हुन त्योहार ते गानो ठाहियोसीं ऐं उहो बिल्कुलु अॼु हर लाल लोईअ जे, हर साल लाल लोईअ त्योहार ते हर हंधि वॼंदो आहे, झूमंदा आहिनि सभु ॼणा। त जेका ॾिण वार जी तव्हां ॻाल्हि कई, हर ॾिणु मल्हाइजे थो असांजे ग्रुप में, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही। तमामु सुठो। तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे मन में आहिनि, मां घणी ॻाल्हियूं कंदसि, पर छा आहे हिकु ब्रेक वठी ईंदा ऐं ख़बर अथव ब्रेक बि वठंदसि तव्हांजी फिल्म घर गुरुअ जो दर जी प्रोमो सां। त अचो वठूं था हिकु ब्रेक। मां हुनखे वड़ा हूं मूंखे वणे। अॼुकल्ह जा ॿार अगरि पंहिंजे पैशन खे प्रोफेशन था बनाइण चाहिनि त हिन में हर्ज़ कहिड़ो आहे? हिकु ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो पप्पा आहे न, पप्पा पहिरें नंबर जो कंजूस अथई। अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका तव्हां घुरी हुजे ऐं तव्हांखे न मिली हुजे? मूंखे फोन मिलियो आहे। मूंखे स्टूडियो लाइ पैसा मिलिया आहिनि। ॿुधायो पप्पा। ॿुधायो पप्पा। न न न न, ॾाढो होशियार आहे मुंहिंजो पुटु, ॾाढो होशियार न आहे, ये गार आहे गार। उन कॉलेज खे जंहिंमें पढ़ंदो आहे ॾींदव 80 ऐं सही कराईंदव लख ते, बाक़ी 20 छा गांइ खाई वई छा? गांइ न प्यारा, गांइ न, ही छा गांव भूसा छा जो गांइ खाई वेंदी। ही व्याज आहे व्याज, जेको असांजो तुसी सेठ ई खाई सघंदो आहे। तव्हांजो लोन अञा ख़तमु न थियो आहे, 10 लख रुपया अञा भरणा अथव। नथा भरियो त घर विकिणो। तुझी एतिरी हिम्मत है मुंहिंजे पुट खे खीची मथो हुजे? दिलदार सोसाइटी लाइ वड़ी कॾहिं दादागिरी कई अथव न, अहिड़ी दाल कढंदासूं जो टंगुनि माण्हुनि खां वेझी वेंदव। वसूली भाई हल आयो आहीं त कुझु वसूल करे वञ, माल न त मारे ई सही। अरे बा तू हे छा थो करे? मां केतिरी ख़ुशि हुयमि, तू मुंहिंजी ख़ुशियुनि ते पाणी फेरे छॾे, लाइट जो बिल वसा छॾे। हाँ दुनिया लाइ मां हिकु फोन आहियां, पर मां तुंहिंजे लाइ तुंहिंजो मन आहियां, तुंहिंजे मन जी आवाज़ आहियां। घणो कुझु मिलियो आहे, हिकु नई उम्मीद मिली आहे, कुझु करे ॾेखारण जी उम्मीद मिली आहे। मम्मी आवाज़ ॾियो, जय झूलेलाल, आवाज़ ॾियो, जय झूलेलाल। जल्द रिलीज थी रही आहे सामाजिक पारिवारिक सिंधी फिल्म घर गुरुअ जो दर। घर गुरुअ जो दर। जय झूलेलाल। हिन ब्रेक खां पोइ वरी मां तव्हांजो स्वागत थी कयां ऐं तव्हांजो बि स्वागत थी कयां। त तव्हां प्रोमो ॾिठो त केतिरो न सुठो प्रोमो आहे ऐं केतिरी सुठी मैसेज ॾिनल आहे, पर हिन मैसेज जे बारे में मां न ख़ुदि डायरेक्टर तव्हांखे ॿुधाईंदा। पंहिंजी मां तव्हांजो ही चैनल ॾिसंदड़नि खे ॿुधाइण थो चाहियां त घर गुरुअ जो दर
तव्हां नाले मां ई सम्झंदा त असांजे ज़िंदगीअ में घर परिवार जी केतिरी अहमियत आहे। इंसान पंहिंजो सॼो जीवन गुज़ारे छॾींदो आहे त पंहिंजे परिवार खे ख़ुशि रखी सघे, पंहिंजे घर खे हमेशह साओ रखे। असां हिन फिल्म में ॾेखारियो आहे त हर घर परिवार में जेके आपसी रंजिश हूंदी आहे, हर जनरेशन जी रंजिश, उन में ख़ासि करे हिन फिल्म में पीउ पुट जे पीढ़ीअ जी जेका रंजिश आहे, पुट जी उमिरि पुट जी सम्झ, पीउ जी उमिरि पीउ जी सम्झ, पीउ कीअं घर थो हलाए, कीअं कमाए थो, ऐं ॿार कीअं हर ॻाल्हि जी ख़्वाहिश रखनि था, इच्छा रखनि था, हे खपे हो खपे, माइटनि खे टोकनि बि था भई फलाणे खे एतिरो आहे, तव्हांखे एतिरो हूंदे बि तव्हां हे नथा कयो। त हिन फिल्म में असां उहो ई ॾेखारियो आहे, जनरेशन गैप, सम्झ जी गैप। उन में हिकु ट्विस्ट पॉइंट ॾेखारी आहे त पीउ जॾहिं पंहिंजे घर हलाइण जी सॼी ज़िमेदारी पंहिंजे उन नौजवान पुट जे कुल्हे ते थो रखे जेको नौजवान पुट बार बार हुनखे टोके, या जेके ॿार उन्हनि खे टोकनि था, माइटनि खे, माउ पीउ खे। ऐं बसि उहा ट्विस्ट पॉइंट हले थी जॾहिं ॿारनि खे उन ॻाल्हि जो अहसासु थो थिए त घर हलाइण उहो बि जेतिरा पैसा आहिनि उन मां घर हलाइण केतिरो ॾुखियो थो थिए, ऐं असांजा माइट कीअं असांजी हर ख़्वाहिश बि पूरी था कनि, घर बि था हलाइनि। ऐं आख़िर में इहे बि कुझु मैसेजिस आहिनि कि जेतिरी चादर ओतिरा पेर फैलाइजनि, वॾनि वॾनि व्याजनि ते पैसा वठी करे हरू भरू दुनिया जे रोशे में न हुजिजे, हमेशह पंहिंजे मन खे ख़ुशि रखिजे, घर खे ख़ुशि रखिजे। इहो ई घर गुरुअ जो दर आहे। ये ॿुधण खां पोइ त मुंहिंजो मन थो करे कि मां कलकत्ते शहर में भी इहा पिक्चर हणायां, पर अगर मथियो चाहींदो त सभु कुझु थी सघे थो। बिल्कुलु उहो ई चाहींदो न। सभिनी खे बि चवंदसि कि हिन पिक्चर खे ज़रूरु ॾिसजो, ऐं ॿुधण खां पोइ त मां ख़ुदि हाणे चाहींदसि मां कॾहिं ॾिसां। मतिलबु पायल जी गीत संगीत बि एतिरो सुठो आहे, म्यूज़िक बि सुठी आहे, एंटरटेनमेंट बि आहे। असांजे फिल्म जो मक़सदु इहो आहे सिंधी ॿोली वधे, सिंधी क़ौम ताईं मनोरंजन पहुचे, सिंधी क़ौम ताईं कुझु सुजाॻी जूं ॻाल्हियूं पहुचनि। हर कंहिंखे लॻे कि हा बॉलीवुड जहिड़ी त न, करोड़नि जहिड़े ख़र्चे जहिड़ी त न, पर लखनि में बि अगरि फिल्म ठाही अथऊं त सिंधी समाज ते पहुचण लाइक़ु ठाही अथऊं। हर जनरेशन ॾिसंदी, नौजवाननि खे बि वणंदी, अहिड़ी फिल्म अथव। ऐं जीअं पायल जी चयो कि कलकत्ते में बि फिल्म ईंदी, त मां चाहींदुसि तव्हां बि समय कढी करे ज़रूरु ॾिसो। असांजी अपील आहे त इहा फिल्म ज़रूरु ॾिसो। बिल्कुलु ॾिसंदासीं। त दीपक जी हाणे हिकिड़ो ॿियो बि सुवालु, हाणे वेठी हिते आहियां तव्हां खां सुवाल पुछण जे लाइ। दीपक जी, असांजो सिंधी समाज असामाजिक तत्वनि जो शिकार थींदो थो वञे, मतिलबु असांजी सिंधी भाषा मथां ॿियनि भाषाउनि जो कब्ज़ो थो थी थो वञे, ऐं किथे किथे वरी असांजा सिंधी पंहिंजो धर्म पिया मटाइनि, किथे वरी तलाक पिया थियनि। त इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां तव्हांजो ख़ुदि जो रायो कहिड़ो आहे? ऐं कब्ज़ो थींदो तॾहिं आहे जॾहिं असां पाण कमज़ोर थी वेंदा आहियूं। किथे न किथे असांजी जातीअ में, असांजे समाज में पंहिंजूं खामियूं आहिनि जो ॿिया धर्म, ॿियूं ॿोलियूं असांजे मथां कब्ज़ो थियूं कनि। जिते ॿोलीअ जी ॻाल्हि आहे, मां चवां थो मुंहिंजे ॿारनि खे कैरियर जे लाइ अंग्रेजी ज़रूरी आहे। जंहिं राज्य में रहां थो उतां जी मातृभाषा, उतां जी स्टेट लैंग्वेज ज़रूरी आहे। हिंदी असांजी राष्ट्रभाषा आहे, सॼे देश में हलंदी आहे, उहा ज़रूरी आहे। पर कहिड़ी जाति, कहिड़ी क़ौम जा माण्हू पंहिंजी मातृभाषा सां अहिड़ो माटेलो व्यवहार कंदा आहिनि जहिड़ो माटेलो व्यवहार असां सिंधी कंदा आहियूं। मां तो चवां गुजराती खणो, तमिल खणो, मराठी खणो, कहिड़ी बि क़ौम जा माण्हू छा पंहिंजे ॿारनि खे अंग्रेजी माध्यम में नथा पढ़ाइनि था? छो त उन्हनि खे बि पंहिंजे ॿारनि जो कैरियर ॾिसणो आहे। छा राष्ट्रभाषा हिंदी नथा ॻाल्हाइनि? पर तॾहिं बि पंहिंजी मातृभाषा सां प्यार था कनि। तव्हां साउथ इंडियन जो, गुजरातियुनि जो टेबल ते धंधे में इन्हनि सां ॻाल्हाइण व्यवहार ॾिसंदव, पंहिंजी मातृभाषा में कंदा अथव। छा उहे असांजा शाहूकार कोन्हनि? छा उहे पंहिंजे ॿारनि जे लाइ कैरियर नथा चवनि? उन्हनि जा ॿार बि वॾा वॾा डॉक्टर्स आहिनि, अमेरिका था वञनि, लंडन था वञनि, इंग्लिश ते ॾाढो सुठो कमांड आहे, पर पंहिंजी मातृभाषा उन्हनि खे ॾाढी प्यारी हूंदी। असां सिंधियुनि छो अलाए पंहिंजी मातृभाषा सां माटेलो व्यवहार कयो आहे, इहो मूंखे सम्झ में न ईंदो आहे। इहो न थियणु खपे। असां सिंधी शाहूकार क़ौम आहियूं, शाहूकार सां गॾो गॾु एजुकेटेड क़ौम आहियूं, पर एजुकेटेड डज़ंट मीन कि असां पंहिंजी मदर टंग खे बिल्कुलु इग्नोर कयूं, इंफिरियॉरिटी फील कयूं। असांखे पंहिंजी मातृभाषा सां ओतिरो प्यार, मातृभाषा असांजी सिंधी ॾाढी शाहूकार भाषा अथव। ऐं जेको असां सिंधियुनि जो जेको किथे न किथे खिल उॾामजंदी आहे न, उहो असांजी ॿोलीअ सां, असांजे माटेले व्यवहार जे करे थींदी अथव। तव्हां सोचींदा आहियो असां सिंधी जेके आहिनि इंग्लिश ॻाल्हाईंदा आहियूं, असांजो एक्सेंट अलॻि हूंदो आहे। अरे भाई, कहिड़ी क़ौम जो एक्सेंट इंग्लिश में अलॻि न हूंदो आहे? साउथ इंडियन जॾहिं इंग्लिश ॻाल्हाईंदो आहे त हुनजी अंग्रेजी अलॻि हूंदी आहे। उत्तर भारतीय जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त हुनजी अंग्रेजी अलॻि हूंदी आहे। सिंधी बि जॾहिं अंग्रेजी ॻाल्हाईंदो त थियणु न अंग्रेजी अलॻि। हे असांजो एक्सेंट आहे, हे असांजी ॿोलीअ जो कमांड आहे असांजे हुनजे मथां। सो ॿोली त पंहिंजो माटेलो व्यवहार पाण ई आहे। रही ॻाल्हि धर्म जी, धर्म बि भला कोई ज़बरदस्ती असां सां नथो करे सघे।
मां तो चवां हिक पीउ जा 4 ॿार आहिनि, 2 ॿार रुठल आहिनि, चवंदा मां तोखे पंहिंजो पीउ मञण लाइ तयार न आहियां, मुंहिंजे लाइ उनजे चवण सां थींदो छा? दुनिया त चवंदी न हिन जो पुटु आहे, हिन जो पीउ आहे। ईअं असां केतिरो बि खणी चऊं झूलेलाल असांजो कोन्हे, अरे भाई सिंधी आहियूं त झूलेलाल ई असांजो इष्ट देव आहे। केतिरो बि खणी ॿिए पंथ खे मञूं, कहिड़े बि धर्म में वञूं, कहिड़े बि पंथ खे मञूं, झूलेलाल खां सवाइ असांजी मुक्ति थियण वारी कोन्हे। जीअं पीउ ऐं पुट जो खून जो रिश्तो हूंदो आहे, ठीकु आहे न, पीउ खे पुट ई मुक्ति ॾियारे सघंदो आहे, तीअं झूलेलाल ई असांजी मुक्तीअ जो स्थान आहे, असांजो सॻो बाबू उहो ई आहे। इहो असां सभिनी खे सम्झणु खपे कि असां सिंधी अगरि यूनिटी जी निशानी किथे त बि आहे त हिकिड़ो ई इष्ट देव असांजो झूलेलाल, जंहिंसां असां सभु सिंधी गॾु थी करे नज़र ईंदासीं। अदरवाइज़ त कोई कंहिं पंथ में, कोई कंहिं पंथ में, कोई हुजो भला पंथ में, पंहिंजे पंहिंजे गुरूअ खे मञो था मञो, पर इष्ट देव त झूलेलाल कयो, सही आहे, उहो त घटि में घटि कयो। रही ॻाल्हि तव्हांजे तलाकनि जी, अॻे ॾेती लेती जो मामलो हूंदो, छोकिरीअ वारा प्रताड़ित थींदा, हाणे ज़मानो थियो त उल्टो, छोकिरे वारा प्रताड़ित था थियनि। साल थिए नथो, बाबा पेकनि खां ॻाल्हियूं थियूं अचनि, हीअं कर हूअं कर, छोकिरी घर में एडजस्ट करे नथी। अरे भाई 7 जन्मनि जो नातो आहे, अग्नीअ खे साक्षी मञी करे तव्हां हुन नाते में जुड़िया आहियो। जीअं ॿार जे जनम थियण ते छठी थींदी आहे, तीअं 7 फेरा पाए करे उन्हनि देवी देवताउनि खे हाज़िर नाज़िर मञी हिकु इंसान खे तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में आंदो आहे। उन्हनि देवी देवताउनि जो त क़दुरु कयो, बसि एडजस्ट नथो थिए, बसि कॉम्प्रोमाइज़ नथो थिए, बसि मां सेट नथी करे सघां, इहे कारण अथव अॼुकल्ह तलाक जा, जेको की न थियणु खपे। असांजे वॾनि ॾिसो केतिरी ज़िंदगी भर पंहिंजो पाण खे सठो आहे, समझौतो कयो आहे, ज़िंदगीअ जो नालो ई समझौतो आहे। तुर ॻाल्हि ते तव्हां घर छॾे हली वेंदव, तलाक ते अची वेंदव, त पोइ तलाक जे रिश्तनि सां परिवार जुड़ंदा कीअं? परिवार न जुड़ंदा त सिंधी समाज कीअं ठहंदो, ऐं सिंधी समाज न ठहंदो त सिंधियत हर काई ॻाल्हि हिक ॿिए सां कनेक्टेड अथव। त बसि तव्हांजे चैनल जे माध्यम सां पाहिंजी मां इहो ई सभिनी खे बाबा पंहिंजे सिंधी समाज जो ख्यालु कयो, पंहिंजी सिंधियत जो ख्यालु कयो, परिवार पाण में जुड़ो त समाज ठहंदो, ऐं समाज ठहंदो त पंहिंजी ॿोली संस्कृति बि वधंदी। सही ॻाल्हि आहे, ऐं ॾाढो सुठो लॻो इहो सभु ॿुधण खां पोइ। ऐं प्रार्थना कंदासीं कि भई इहो जेको तव्हां मैसेज, इहो बि तव्हां मैसेज ई ॾिनो आहे जी, बिल्कुलु, ऐं असां सभिनी जे पंहिंजे मथां आहे कि असांखे छा राइट करणो आहे। कोई असांखे ॿियो माण्हू असांखे रोकण वारो कोन अथव। पाण जॾहिं असां सुठा हलंदा आहियूं न त असांजे इन्हनि ॻाल्हियुनि जो गुणगान कंदा अथव, पर पुट बि यूं जाती, अरे यार सिंधी समाज ने क्या कार्यक्रम किया, क्या उनकी संस्कृति है, क्या उनके खाने पीने है, क्या उनकी ठाठ बाट है, ये असांजी सारा मां चैनल राइट ठाहियो न, सिंधी नंबर 1 नालो ई राइट लिखियो आहे। बस खाली इहो आहे कि माण्हुनि खे मुंहिंजो चैनल ॾिसणो आहे, सब्सक्राइब करणो आहे, शेयर करणो आहे, लाइक करणो आहे। असांजी बि अपील आहे, जेके असांजा व्यूअर्स आहियो, असांजी फिल्मूं ॾिसंदा आहियो, असांजा साथी आहियो, अहिड़नि चैनलनि खे असांखे ॾिसणु खपे, हिमथाइणु खपे, छाकाणि त ही बि त सिंधियुनि खे हिमथाए रहिया आहिनि। सिंधी नंबर 1, सिंधी नंबर 1। ऐं वेंदे वेंदे चवंदा आहिनि न, वक़्त खे सलाम आहे, पर हिकिड़ो आख़िरी कि तव्हां मूंखे ॿुधायो कि तव्हां घणी गीत लिखिया बि आहिनि, ॻाया बि आहिनि, त तव्हां हिकिड़ो गीत ॻायो त जीअं नौजवाननि में जोश अची वञे। मां ॾिसो केॾो वॾो इत्तेफ़ाक़ आहे, तव्हांजे चैनल जो नालो आहे सिंधी नंबर 1 जी। पंहिंजी हिकु सिंधी फिल्म जो मां टाइटल पियो पास करणु चाहियां, उन टाइटल, उहो टाइटल हुयो न सिंधी नंबर 1। अच्छा, त उहो टाइटल छाकाणि त सिंधी नंबर 1 कॉमन आहे त ऑलरेडी कंहिंजो हुयो त मूंखे उहो न मिले, त मां उन फिल्म में एक्चुअली टाइटल सॉन्ग सिंधी नंबर 1 ते हुयो, पर उन फिल्म जो नालो रखियो मां सिंधी साईं। और सिंधी नंबर 1 न चई करे मां सिंधी साईं नंबर 1 चयो। उन गीत जूं कुझु लाइनियूं जेके एक्चुअली सिंधी नंबर 1 ते सूट थियूं कनि। हेॾे बि सिंधी, होॾे बि सिंधी, ओरियां बि सिंधी, परियां बि सिंधी, खून पसीने जो खाए अटो थो, लटो पाए शानदार, अजे लाइ अॾे ऊंचियूं इमारतूं, शूहन थियूं जेके गगन, सॼी दुनिया में आहिनि सिंधी नंबर 1। नंढा वॾा सभु था चवनि, आहिनि सिंधी नंबर 1। ॾिसो केॾा शब्द आहिनि, खून पसीने जो खाए अटो थो, कॾहिं बि सिंधी खून पसीने जो अटो ठाहींदा। ज़िंदगी जूं 3 ज़रूरतूं आहिनि, अटो, लटो, अजो। चवे था खून पसीने जो खाए अटो थो, लटो पाए शानदार, लटो शानदार पाईंदो आहे, ऐं अजे लाइ ऊंचियूं इमारतूं, अटो, लटो, अजो, छाकाणि त सिंधी नंबर 1 आहिनि। त असीं आहियूं सिंधी नंबर 1। मां वरी वेंदे वेंदे तव्हां सभिनी खे निमाणी वेनती कंदसि कि हिन
असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, छो नथा करनि? कंदा थोरो सम्झायो न, ज़रूर सम्झायो। कंदा, ज़रूर कंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल।